शहदादकोट शहर जा रस्ता घिटियूं ऐं बाज़ारूं जितां रोज़ानो हज़ारे माण्हू गुज़रनि था, पर छा उन्हनि खे सफ़ाई, साफ़ पाणी, महफ़ूज़ रस्ता मिली सघिया आहिनि? मक़ामी हुकूमतुनि जी ज़िम्मेवारी आहे त उहा शहरनि खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करे, पर छा उहा पंहिंजी ज़िम्मेवारी निभाए सघी आहे? अॼु असां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौजूदु रहंदासीं ऐं शहरनि, सियासी समाजी कारकुननि ऐं चूंडियल नुमाइंदनि खां सिधो सो मालूम कंदासीं त मसइलो आख़िर आहे किथे ऐं उनजो छा हल आहे। हींअर असां शहदादकोट जे काले मकान महले में मौजूदु आहियूं, जिते सफ़ाईअ सां गॾु ड्रेनेज जे नालनि जा बि वॾा मसइला आहिनि। ॾिसी सघो था त केॾो वॾो नालो ऐं केॾो वॾो हिन में सोराख़ आहे, जंहिंजे करे हितां जे इलाइक़े वासियुनि खे ज़रूरु तमामु घणियूं तकलीफ़ूं पेश अची रहियूं आहिनि। इलाइक़े वासियुनि सां पुछंदासीं त तव्हां ॿुधायो त हिन इलाइक़े जो सभ खां वॾो मसइलो कहिड़ो आहे? सभ खां वॾो मसइलो त हितां जे पाणी जो आहे, वाटर सप्लाई कोन थो अचे, पर गंदगी बि एॾो आज़ार आहे। ही गटर ॾिसो था, मासूम ॿार जॾहिं घरनि खां निकिरनि था या मींहं वसनि था या इन गटरनि जी वरी जॾहिं अमलो सफ़ाई करणु अचे थो, इनजी मिटी कढनि था, त पोइ इहे रस्ता बि बंदि थी था वञनि। पोइ मासूम ॿारनि जे किरण जा तमामु घणा इम्कान था रहनि ऐं इलाही भेरा किरिया आहिनि। सभिनी जा चापड़ खुलिया पिया आहिनि। काफ़ी हंधनि ताईं उहे जेके छितां ॾिनल हिन गटर जूं उहे उखड़ी खुली वयूं आहिनि, त ॿारनि जे किरण जा ऐं इम्कान तमामु घणा था रहनि। सो इन करे असांजी हुकूमत इंतिहाई नाअहली थी करे। असांजो मुतालबो आहे त शहर जी वारसी कयो ऐं शहर खे निंधण कोन्हे छॾियो। कंहिंखे बि का परवाह कोन्हे, छो त असां काले मकान वारनि जे लाइ ॿियो साल आहे इहो रोडनि ते पाणी पियो आहे, गंदगी आहे, का बि परवाह। जंहिं पब्लिक हेल्थ वारनि खे चऊं था, चयूं इहो त म्युनिसिपालिटी वारनि जो कमु आहे, म्युनिसिपालिटी वारा चवनि था पब्लिक हेल्थ वारनि जो कमु आहे। हे हिक ॿिए से जिते हणनि था, पर मसइलो हल नथा कनि। 3 महीना को पानी बंद आहे, 15-15 ॾींहं स्टार्टर नथा ठाराइनि, 2-2 महीना हिकिड़ो मोटर नथा ठाराइनि। हे कहिड़े क़िस्म जा नुमाइंदा आहिनि? हे असांखे अज़ाब में विझी छॾियो अथऊं। पाणी जी घणी तकलीफ़ आहे, पाणी कोन्हे शहर में। 3 महीना अची आहिनि, असां भरे भरे पाणी असांजा मथा बि सूर था कनि। हुन घिटी सां फिरूं, हुन सां फिरूं, पाणी सिपला अचे ई नथो, माण्हू ॼनि बि नथा। पाणी जो असां ते महिरबानी कयो, पाणी जो शहर खे पाणी जो। ना 3 महीना सां हुते त रुलंदा था, पाणी जो 3 महीना बंदि थी वियो, पाणी अचे ई नथो। जो हाणे पाणी रुलंदा था, तूं कवड़ो पाणी था भरे था, तूं पाणी हले ई नथो। पाण हींअर शहदादकोट जी मसरूफ़ शाही बाज़ार में मौजूदु आहियूं। हुन सां गॾु रेशम गली बि गॾु ई आहे। दुकानदारनि ऐं वापारनि सां हिते कहिड़ियूं सूरत हाल आहे सफ़ाईअ जी बाज़ार में ऐं ड्रेनेज जी, उन हवाले सां अनिल कुमार वापारी अॻवान मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं था। सफ़ाई जो निज़ाम त बिल्कुलु बि न आहे, इन में को बि शक कोन्हे को। ऐं म्युनिसिपल खे सॼी ख़बर आहे। जेकॾहिं कॾहिं कॾहिं फ़ोन कयूं था त ठीकु आहे, कमु थिए थो, पर रेगुलरली बुनियादनि ते कमु ॾिसण में कोन थो अचे। चवनि था कमु कयूं था, कमु कयो त अथा, पर ॾिसण में नथो अचे। ऐं ॿियो जेको प्रॉब्लम आहे सफ़ाई जो ऐं ड्रेनेज जो, उहो तेसिताईं ठीकु न थी सघंदो जेसिताईं शहर में जेकी इंक्रोचमेंट आहे न, नालनि जे मथां उहा जेसिताईं न हटाईंदा, म्युनिसिपालिटी कुझु बि नथी करे सघे, न करे सघंदी कमु कॾहिं बि। भली धिकियूं ड्रायो, दुकान जूं धिकियूं ड्रायो तव्हां, पर ड्रेनेज निज़ाम बि ठाहियो। ही पेवर ब्लॉक जेको हयूं, उन खां अवल बि असां उन्हनि खे चयोसीं त भाउ नालियूं बि तव्हां ठाहियो, तव्हां धिकियूं ड्रायो, असां तव्हां ताउन करण लाइ तयारु आहियूं। पर उहे पैसा नालियुनि जा ख़र्च बर्द थी था वञनि, कमु इहो ई हले थो पियो। शहदादकोट जा घणा मसइला आहिनि, पर म्युनिसिपालिटी जे हवाले सां मां एतिरो ज़रूरु चवंदुमि त इलाही अरसे खां ईअं लॻंदो आहे त ॼण त असां वटि म्युनिसिपालिटी मौजूदु ई न आहे। मिसाल ईअं वठूं त अहिड़ी लूली लंगड़ी म्युनिसिपालिटी आहे जो असां इन सॼे मामले खे जेको आहे जेकॾहिं ॾिसूं ऐं सम्झूं त हिते ॼण त म्युनिसिपालिटी जी एतिरा सारा मुलाज़िम आहिनि, तक़रीबन घोस्ट मुलाज़िमनि जो तादादु 400 खां 500 आहे, पर हिते कमु ज़ाहिर न आहे। वॾे में वॾी जेका ख़राबी इहा आहे त हीअ जेके रोड आहिनि, गैस वारो जॾहिं दौरु आयो त रोड पटिजी आहे, नवां रोड लॻल आहे। ओचितो ॿुधोसीं त गैस अची वियो, गैस खां पोइ रोड पटिजी आहे। इलाही रोड ईअं आहिनि, अञा ताईं खंडर लॻा पिया आहिनि। वरी उन सॼे माहौल में जेको आहे खां वरी हाणे जॾहिं नवां रोड ठहनि था, वरी ॿिए ॾींहं ते वरी उहो जेको आहे पंहिंजो रोड ठाहिनि था। ताज़ो हेॾे कालो मकान ते बि रोड खे ठहंदे ई हफ़्तो मस थियो त वरी उनखे ठाथऊं, उहो सॼो ड्रथो पियो आहे। मूंखे नथो लॻे त फंड के म्युनिसिपालिटी छा को बि इदारो न आहे जेको सही इस्तेमालु थींदा हुजनि। सो उन जे करे को पुछाणो ई न आहे ऐं का इदारा ई न आहिनि काथे माण्हू शिकायतूं करे कंहिंखे चए उन ते
जेको आहे रद्द अमल अचे। उनजे करे असांजो इहो आहे हिकिड़ो मॉनिटरिंग जो निज़ाम डेवलप कयो वञे सरकार जी तरफ़ां खां का डेस्क ठाहियो वञे जिते शिकायतूं ॿुधियूं वञनि करप्शन जो ख़राबियुनि जो, ताकी उतां उन ते एक्शन थिए। हाणे त एक्शन थिए ई नथो, मुकमिल तौर ते माण्हू मायूस थी चुका आहिनि। शहरी मसइलनि जे हवाले सां इंतिज़ामिया जो कहिड़ो मौक़िफ़ आहे उहो मालूम करण जे लाइ असां हींअर म्यूनिसिपल कमेटी जे ऑफिस पहुता आहियूं ऐं हिते जेके चेयरमैन आहे या चीफ म्यूनिसिपल ऑफिसर आहे उन्हनि सां मिलंदासीं त उन्हनि जो इन हवाले सां छा मौक़िफ़ आहे। शहर में त तमामु घणो कचिरो थिए थो, पर असां हिते हर रोज़ु 8, 10, 15 ट्रैक्टर जेके थींदा आहिनि उहे कढाईंदा आहियूं ऐं असां वटि सुस्कियूं आहिनि उहे बि खणंदियूं आहिनि। तव्हां ॾिसो था शहर जी आबादी ऑफिशियली आहे 1.5 लख, अनऑफिशियली आहे 4 लख। पाण सम्झी सघो था केतिरो गंद थिए थो। बहरहाल रोज़मर्रा जे हवाले सां असांखे गंद किचिरो जी सफ़ाई सुथराई थींदी आहे। जीअं बिजली हलंदी आहे, 12 घंटा बिजली हले थी त 12 घंटा पाणी मिले थो। अगरि 24 आवर्स बिजली हलंदी आहे 24 कलाक पाणी हलंदो आहे। असां जॾहिं बिजली हलंदी आहे त असांजा मोटर हलंदा आहिनि पाणी शहर में। पाणी जी किल्लत आहे मथे। बाक़ी जेके सेप्को वारा आहिनि, सेप्को वारनि सां असां ॻाल्हायो, असल में ॻाल्हि इहा आहे असांजो जेको वाटर सप्लाई आहिनि उहा 1 ऐं 6 लाइन ते आहे। शहर में 2-3 लाइनूं ॿियूं आहिनि उहे हलनि थियूं त होॾे नथियूं हलनि, इन जे करे डिस्टर्बेंस थिए थी। पंहिंजी प्राइवेट माण्हू वठी अची करे माने पाइप तव्हां पंहिंजो वरी ॿियो कयो था, उते उहो भॻल पियो आहे, उन में पाणी नाली जो आहे, ॿाहिरि पाणी जेको अचे थो उहो वञे, इन जे करे शहर में किनो पाणी। बाक़ी असांजी लाइनूं ओके आहिनि, पाणी या तलाउ जेके आहिनि असांजा सही आहिनि सफ़ा। फ़िलहाल त असांजो कमु हले थो जेसिताईं मास्टर प्लान जो कमु करे हिन टाइम वारा मां पाणी छिकियो थो न अचे थो, जेसिताईं कमु इहो मुकमल थींदो इनशाला 2-3 ॾींहं आहिनि तकलीफ़ दूर थींदी। म्यूनिसिपल खे ज़रूरत आहे सैनिटेशन जो असांखे अमलो तमामु घटि आहे। असां मथे लिखियो आहे असां खे सैनिटेशन जी तमामु घणी ज़रूरत आहे, छाजे करे त असांजो कमु ई सैनिटेशन जो आहे। असांजा मुलाज़िम तमामु घटि, असांजे हाणे कमु कनि था उहो डेली वेज जा माण्हू आहिनि। असां मथे लिखियो आहे त असांखे सैनिटेशन जो हिसाबु वधाए ॾियो, म्यूनिसिपल खे मेंटेनेंस करिणो आहे, उन हिसाब सां त बजट तमामु घटि आहे। छो जो असां मुलाज़िम एक्स्ट्रा आहिनि तमामु घणा, उनमें असांजी मशीनरी आहे, तेल आहे तमामु घणा, ऐं जीअं डिस्पोजल वाटर सप्लाई जा असांखे पैसा मिलंदा पब्लिक हेल्थ 3 महीने उहे बंदि थी विया आहिनि। तकलीफ़ आहिनि, बहरहाल हाली कमु हले थो। तव्हां शहरनि ऐं म्यूनिसिपल चेयरमैन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। शहरनि जो मुतालबो आहे त संदन बुनियादी मसइला फौरी तौर ते हल कया वञनि। कैमरामैन रेहान सां गॾु एहसान जुणे जो WTN न्यूज़ शहदादकोट।